जो लिखिया गिरोड़ी साहब ॿुधो अथव मंगरियो हो ज़ात जो केर अल्लाह सही हुनखे वॾी इज़त बख़्शी ही जो बुज़ुर्ग पंहिंजे ज़िंदगीअ में 200 साल बाद में अचण वारा मामला उन्हनि जी पिशन गोई कई। उन गिरोड़ी साहब जे ज़माने में हे नोट वारा पैसा कोन हा, चांदीअ जा पैसा हूंदा हा, रुपयो 8 आना 4 आना। नोट पोइ थियो आहे, पाकिस्तान ठहियो उन खां पोइ नोट थिया, न त अॻे पैसा हूंदा हा चांदीअ जा। गिरोड़ी साहब रहमतुल्लाह अलैह 200 साल अॻे करे मुंहिंजा दोस्त पिशन गोई कई त काग़ज़ ज़र कंदा। हज़रत पीर साईं मोहम्मद राशिद रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह अञा ॼावा ई कोन हा। गिरोड़ी साहब अॻे थो चवे रोज़े धणी रहबर थींदो। मुंहिंजा दोस्त रेल कान ही, उन्ही गिरोड़ी साहब रहमतुल्लाह अलैह रेल जे बारे में ॿुधायो त हेठां बि उनखे पेरनि में लोह हूंदो ऐं उनजे मशीन खे बि वरी लोह हूंदो। पटियूं लोह जूं हूंदियूं, लोह जे पटनि जे मथां गाॾियूं डोड़ंदियूं। उन्ही ज़माने में असांजे हिन मुल्क सिंध वग़ैरह में हवाई जहाज कंहिं ॾिठो ई कोन हो। गिरोड़ी साहब रहमतुल्लाह अलैह पिशन गोई में फरमायो त हिकिड़ो अहिड़ो वक़्तु ईंदो जो मथे जहाज उॾामंदा जीअं मकड़ उॾामंदा आहिनि, अहिड़े मकड़नि जे सूरत में जहाज उॾामंदा। इएं बि लिखई त आलिम घणा हूंदा पर आमिल कोन हूंदा। अॻिते फरमाए तो औलाद अहमद जाम जो हूंदो बिल्कुलु बेदीना। औलाद अहमद जाम जो हूंदो बिल्कुलु बेदीना के काहे पवंदा कुफर में त के शिया शोख थींदा। उन बुज़ुर्ग अॻवाणी मुंहिंजा दोस्त 200 साल जेका ॻाल्हि कई सा सभु सही थी आहे। हाजी वीदा हज ते वठी रनुन जा राया। टे ॼणा हूंदा, हाजी त 4 हूंदनि, मायूं पाण सां वठी वेंदा। अॼुकल्ह त वरी जेके एजेंट हज़रात अथव न, एजेंट अलाए कंहिंजी माई कंहिंजे मथे बि था हणनि पिया। छो सऊदी चवे थो त ज़ाल खां सवा, माउ खां सवा, भेण खां सवा न अच उमिरे ते। हाणे माई बि थी त मां बि वञा, न को दसि भाउ, न को मुड़ुसु गॾु, न को पुट गॾु, हाणे माई खे शौक़ आहे वञा। ॿियो थो चए मां बि भला उमिरे ते वञा, न को पंहिंजी भेण न का धीउ गॾु। पोइ एजेंट 10 रुपयनि खां, 100 रुपए खां, 1000 रुपए खां, 5000 रुपए खां कूड़ो हलफनामो एफिडेविट ॾींदा हली, हीअ माई फलाणी मरियम जेका आहे सा गुलण जी भेण आहे। रसूलुल्लाह फरमायो आहे जेका औरत धारे माण्हूअ सां भली मके वञे, भली मदीने वञे, भली हज ते वञे, घर खां निकिरंदी आहे, धारियो माण्हू गॾु हूंदो आहे, रसूलुल्लाह फरमाए थो अल्लाह जा मलाइक उन ते लानत मोकिलींदा। जो कहिड़े कम जो उमिरो, जो कहिड़े कम जो हज, जो 2 महीना 3 महीना 15 ॾींहं 20 ॾींहं वीज़ा तो ते रोज़ पई लानत वसे। तूं पाण में ख़ुशि आहीं त मां माई उमिरो करे आई आहियां? न, अल्लाह तौफ़ीक़ ॾेई त पुट वठी वञो, अल्लाह तौफ़ीक़ ॾेई त मुड़ुस सां वञो, अल्लाह तौफ़ीक़ ॾेई त पंहिंजे भाउ सां गॾिजी वञो। धारे माण्हू खे, ओपरे माण्हू खे कूड़ हणी, कूड़ो कसमनामो ॾेई उमिरे ई हज ते न वञनि, असांजूं अदड़ियूं, असांजूं भेनरूं सवाब जे बजाय लानत वठण में कहिड़ो फ़ाइदो आहे। 200 साल अॻु में गिरोड़ी साहब पिशन गई करे विया। हाणे मां त ॻाल्हि त कई, पर हिते नवाब शाह में खोड़ उमिरे जा इश्तिहार लॻा पिया आहिनि। एतबार केरु कोन चयो, मुफ्ती साहब मथो हणी वियो पियो, हाणे असांखे 4 पैसा मिलंदा। ओ अदा ये पैसा कम न ॾींदे, क़यामत में पादर खणंदे पाण ई ख़बर पइजी वेंदी। हा, उन गिरोड़ी